पाकिस्तान ऐं ईरान गॾियल क़ानूनी मुआवनत बाबति मुआहिदो करण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रीन मौजिब वफ़ाक़ी काबीना ईरान सां गॾियल क़ानूनी मुआवननि जे मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना मां MOU जी मंज़ूरी बि वरिती वई। क़ानूनी मुआहिदो ऐं क़ानूनी MOU ते सही ईरानी सदर इब्राहिम रईसी जी पाकिस्तान जे दौरे दौरान थियण जो इम्कान आहे। ॿई मुल्क सिविल ऐं कमर्शियल मामलनि में गॾियल क़ानूनी मुआवनत जो मुआहिदो कंदा। ईरानी सदर मोहम्मद इब्राहिम रईसी सुभाणे पाकिस्तान जे 2 ॾींहनि जे दौरे ते इस्लामाबाद पहुचंदो। सिंध समेत सॼे मुल्क में क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे 21 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। पोलिंग जो अमल बिना कंहिं वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। क़ौमी असेंबली जी 5 सीटुनि लाइ पंजाब जी 2, ख़ैबर पख्तूनख्वा जी 2 ऐं सिंध जे 1 तक ते चूंड थी रही आहे। पंजाब असेंबली जी 12, KPK ऐं बलूचिस्तान असेंबली जी 2 सीटुनि ते बि पोलिंग जो अमल जारी। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। बलूचिस्तान ऐं पंजाब जे कुझु ज़िलनि में फ़ोन ऐं इंटरनेट सर्विस मुअत्तल। पोलिंग स्टेशन ते सिविल आर्म फोर्सिस ऐं पाक फ़ौज जा दस्ता मुक़रर। लाहौर जे तक NA 119 ते नून लीग ऐं PTI कारकुननि में झेड़ो। PTI जा केतिरा ई कारकुन गिरफ़्तार। शहदाद कोट जे क़ौमी तक NA 196 ते बि नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी। 5 तालकनि शहदाद कोट, सजावल जुणे जो, कुबुल सईद खान, मीरो खान ऐं कंबर जे मुख़्तलिफ़ UCs में पोलिंग थी रही आहे। PPG ख़ुर्शीद जुणे जो ऐं तहरीक लब्बैक जे मौलाना मोहम्मद अली पंवर विच में मुक़ाबलो। वोटरनि जो टर्नआउट घटि नज़र अचणु लॻो। 303 पोलिंग स्टेशन मां 81 पोलिंग इंतिहाई हसास ऐं 77 पोलिंग स्टेशन हसास करार। 4,23,781 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। बशाम में चीनी इंजीनियर्स से आपघाती हमले वारे वाक़े बाबति जांच कमेटी जी रिपोर्ट पधराई। फॉरेंसिक रिपोर्ट मूजिब चीनी इंजीनियर जी गाॾी न बुलेट प्रूफ हुई, न ई बम प्रूफ हुई। SOPs तहत गाॾी बुलेट ऐं बम प्रूफ हुजणु घुरिजे हा। चीनी इंजीनियर्स जे काफ़िले जी चुरपुर जो इतला 7 ॾींहं अॻु ॾियणु घुरिजे हा। पीपल्स पार्टी अवाम जा मसला हल करे अॻिते वधी रही आहे। PTI मुंझल सियासी पार्टी आहे जिन जो लीडर U-टर्न वठंदो रहियो हुजे, इन पाण बि U-टर्न वठनि पिया। रियासत खे नुक़सानु पहुचंदो त सभिनी खे नुक़सानु पहुचंदो। पाणी लाइ हब डैम जी स्कीम तयारु थी चुकी आहे। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जूं मुख़्तलिफ़ रिथाउनि जो इफ़्तिताह करण बैदि मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण त लांढी में पुलिस बहादुरी सां दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाए कराची शहर खे वॾी तबाही खां बचायो। असांजा इदारा दहशतगर्दनि सां हर वक़्तु मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहिनि। पाकिस्तान IMF खे $8 अरब पैकेज जी दरख़्वास्त कई आहे। ख़्वाहिश आहे त जून जे आख़िर या जुलाई जे शुरू थियण ताईं स्टाफ लेवल मुआहिदो थी वञे। आलमी मालियाती फंड जे शर्तनि ते फ़ैसिलो मई में थींदो। IMF जो वफ़द नए कर्ज़ प्रोग्राम ते ॻाल्हियुनि लाइ ईंदड़ महीने जे विच में पाकिस्तान पहुचंदो। कर्ज़ मंज़ूर थियो त वफ़ाक़ी हुकूमत NFC ते नज़रसानी कंदी। नाड़े वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी वॉशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण त सूबाई मार्केटनि खे टैक्स नेट में आणणो पवंदो। वॾनि सीड़पकारनि पाकिस्तान में सीड़पकारी जो इशारो ॾिनो आहे। अमरीकी ऐवान नुमाइंदगान इसराइल लाइ $26 अरब जी हंगामी इमदाद जो बिल मंज़ूर करे वरितो। मजमूई तौर $95 अरब जी परॾेही इमदाद जो बिल मंज़ूर कयो वियो। यूक्रेन जी इमदाद लाइ $61 अरब जी बिल जी मंज़ूरी। $8 अरब ॿियनि अमरीकी इतिहादियुनि जी इमदाद लाइ मंज़ूर कया विया। इतिहादियुनि जी इमदाद जो बिल हाणे मंज़ूरी लाइ सेनेट में पेश कयो वेंदो। इसराइली मीडिया मूजिब अमरीकी इमदाद में $14 अरब जी फ़ौजी इमदाद बि शामिल आहे। अमरीका इसराइल खे हर साल $3.8 अरब जी फ़ौजी इमदाद ॾींदो आहे।